بسم الله الرحمن الرحيم. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لأهله والصلاة والسلام على أهلها. أما بعد. मोहतरम नाज़रीन, अस्सलाम वालेकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। मोहतरम नाज़रीन, रोज़ेदार जो अख़लाक़ बयान करण जी असां मौज़ू में आहियूं। रोज़ेदार खे अख़लाक़ कहिड़ो अपनाइणु घुरिजे, रोज़ेदार खे पंहिंजो अख़लाक़ सुठो करणु घुरिजे, रोज़ेदार खे हिकु मुअदब माण्हू हुजणु खपे। छो जो रमज़ान जो महीनो तरबियत जो महीनो आहे। रमज़ान जो महीनो असांखे पंहिंजी ज़िंदगी में नज़्म ऐं ज़ब्त ॾियण लाइ अचे थो पियो, जो असां पंहिंजी ज़िंदगी बग़ैर नज़्म ज़ब्त जे गुज़ारे पंहिंजी ज़िंदगी खे धर्म भरम करे छॾियो आहे। रमज़ान जो महीनो आयो ताकी तव्हां पंहिंजी ज़िंदगी खे नज़्म ऐं ज़ब्त सां गुज़ारियो, ताकी अलाह जी इताअत बि थी सघे ऐं पंहिंजी ज़िंदगी बि सुहिणे तरीक़े सां गुज़री सघे। जॾहिं त असां अॼु पंहिंजे माशरे में ॾिसूं था पिया त अक्सर असांजे माशरे में रोज़ेदार रोज़ो रखनि था, लेकिन उनजो रोज़ो फ़क़ति उन ऐं बुख वारो हूंदो आहे। बाक़ी उन्हनि जो न अख़लाक़ सुठो हूंदो आहे, न अदब सुठो हूंदो आहे। एतिरे हद ताईं जो कबीह ॻाल्हियूं ऐं गार गंद बि रोज़ेदार इस्तेमालु कनि था पिया, जॾहिं त इहे गुनाह आहिनि ऐं जॾहिं त रमज़ान जे महीने में रोज़े सां अञा वधीक इहे गुनाह रखनि था पिया। असां अॼु ॿ टे रिवायतूं ज़िक्र कंदासीं, जंहिंमें आइमा मासूमीन अलैहिस्सलाम खां बि इहा रहनुमाई मिली आहे त इन्हनि सभिनी शयुनि खां महफ़ूज़ रहो। ऐं रोज़ो फ़क़ति उन ऐं बुख जो नालो न आहे, बल्कि तव्हांजे हर उज़ू खे रोज़ो हुजणु खपे। पहिरीं रिवायत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन खां आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, इज़ा सुमता फलयसुम समउका व बसरुका व शअरुका व जिल्दुका। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, जॾहिं तूं रोज़ो रखें थो त पोइ ज़रूरु आहे त तुंहिंजे कननि खे बि रोज़ो हुजे, तुंहिंजे अखियुनि खे बि रोज़ो हुजे, तुंहिंजे वारनि खे बि रोज़ो हुजे, हता के तुंहिंजे जिस्म जान जे जिल्द खे बि रोज़ो हुजणु खपे। इन जो मतिलबु अॻे थोरो ॿुधायूं था त इन्हनि शयुनि खे रोज़ो कीअं थी सघे थो। इमाम फरमाइनि था त ला यकूनु यौमु सौमिका का यौमि फितरिका। तुंहिंजो रोज़ो, तुंहिंजो ॾींहुं रोज़े रखण वारो उन ॾींहुं वांगुरु न हुजे जंहिं ॾींहुं तोखे रोज़ो न हूंदो आहे। यानी इहे ॿई ॾींहं असांजा बराबरि न हुजनि, फ़र्क़ु हुजणु खपे अख़लाक़ में, अदब में, अल्लाह ताला जी इताअत में। ॿी रिवायत इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम जन खां आहे। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था, इन्न सियामा लैस मिन ताआम व शराब वहदहु। रोज़ो फ़क़ति बुख ऐं उन जो नालो न आहे, बल्कि इमाम फरमाइनि था, फ़इज़ा सुमतुम फहफ़ज़ू अलसिनतकुम व गुज़्ज़ू अबसारकुम वला तनाज़उ वला तहसदु। जॾहिं तव्हां रोज़ो रखो था पिया त पोइ तव्हांजी ज़बान खे बि रोज़ो हुजणु खपे ऐं तव्हां पंहिंजी ज़बाननि खे महफ़ूज़ रखो, पंहिंजी अखियुनि खे झुकाए हलो ऐं हिक ॿिए सां झेड़ो न कयो, हिक ॿिए सां हसद न कयो। हसद हिकु अहिड़ी बुरी बला आहे जो नेकियनि खे ईअं खाई थो वञे जीअं बाह सुकी काठी खे खाई थो वञे। टी रिवायत इमाम अलैहिस्सलाम का आहे त समिअ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमरातन तसुब्बु जारियतन लहा वहिय साइमा। रसूल ख़ुदा हिकु चकर ॿुधो औरत खां जेका पंहिंजी कनीज़ खे, नौकरियाणी खे गार गंद करे रही हुई जॾहिं त उहा रोज़े सां हुई। फदा रसूलुल्लाह बितामिन फक़ाल लहा कुली। रसूल ख़ुदा खाधो घुरायो ऐं उन औरत खे चयो त हिन खाधे खे खाओ। फ़क़ालत इन्नी साइमा। उन ख़ातून चयो त या रसूलल्लाह, आउं त रोज़े सां आहियां, त या तव्हां जेको ताम घुराए कीअं खावां? त फ़क़ाल रसूलुल्लाह कैफ़ तकुनीना साइमा वक़द सबबते जारियतके। इहो तोखे कहिड़ो रोज़ो आहे जो तूं पंहिंजी कनीज़ खे गारगंद करें थी ऐं चवंदे त आउं रोज़े सां आहियां। यानी इन मां मतिलबु इहो थियो त रोज़े जे आदाब ऐं रोज़े जे अख़लाक़ में इहो आहे त माण्हू इन्हनि शयुनि खे बि परे रहे। रसूल ख़ुदा जी हदीस सख़्त हले थी पई, इन सौमा लैस मिन ताम व शराब। रोज़ो उन ऐं बुख जो नालो न आहे। इज़ा सुमता फलयसुम समउका व बसरुका मिनल हरामी वल कबीह व दइल मिरआ वल अज़ल खादिम। जॾहिं तव्हां रोज़ो रखो त ज़रूरी आहे त तव्हांजे कननि खे बि रोज़ो हुजे ऐं ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजे कननि खे ऐं अखियुनि खे हराम ऐं कबीह शयुनि खां महफ़ूज़ रखो ऐं झेड़े झगड़े खे छॾे ॾियो ऐं नौकरनि खे अज़ियत बि न ॾियो। वल यकुन अलैका वक़ारु सियाम। ऐं लाज़िम आहे तव्हां ते रोज़े जो एहतराम करणु, रोज़े जो वक़ार बाक़ी रखणु। वला तजअल यौम सौमिका का यौम फितरिका।
ऐं तव्हां पंहिंजे रोज़े वारे ॾींहं खे उन ॾींहुं वांगुरु करार न ॾियो जंहिं ॾींहं ते तव्हांखे रोज़ो न हूंदो आहे। चौथी हदीस इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलाम खां मौला नक़ल कई पंहिंजे जद अमजद अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम खां त मौला अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलाम फरमाइनि था अलैकुम फी शहर रमज़ान बिकसरतिल इस्तिग़फ़ार व दुआ फअम्मा दुआ फयदफ़उ बिहिल बला व अम्मा अल इस्तिग़फ़ार फयमहा ज़ुनूबकुम। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था त रोज़े जे आदाब में इहो त गार गंद छॾण खां बाद में तव्हां कहिड़ी शइ में मसरूफ़ हुजो। इमाम अलैहिस्सलाम फरमाइनि था तव्हां ते लाज़िम आहे त इस्तिग़फ़ार कंदा रहो, अल्लाह जी बारगाह में दुआ कंदा रहो। इन जे करे जो इस्तिग़फ़ार जे ज़रिए तव्हांजा गुनाह माफ़ थींदा ऐं दुआ जे ज़रिए तव्हां खां बलाऊं दूर थींदियूं। जेको ज़िक्र थियो त पंहिंजी कननि खे अखियुनि खे ऐं ज़बाननि खे रोज़ो हुजणु खपे, इन जो मतिलबु आहे इमाम मासूमीन असांखे ॿुधाइण था चाहिनि त पंहिंजे कननि खे रोज़ो हुजे यानी हराम शयुनि खां ॿुधण खां पंहिंजे कननि खे महफ़ूज़ रखो। ज़बान खे रोज़ो हुजे यानी जेकी शइ ॻाल्हाइण जाइज़ न आहे उनखे माण्हू न ॻाल्हाए। अखियुनि खे रोज़ो हुजे जंहिं शइ ॾे ॾिसणु जाइज़ न आहे, जंहिं शइ ॾे ॾिसणु हराम आहे, माण्हू उन खां बि महफ़ूज़ रहे। एतिरे ताईं जो पंहिंजे नौकरनि खे, पंहिंजे रिश्तेदारनि खे, पंहिंजे पाड़े वारनि खे बि अज़ियत न ॾे, उन्हनि खे तकलीफ़ न ॾे, छो जो इहो बि रोज़ेदार जी गैर अख़लाक़ी फेल शुमार कयो वेंदो आहे। लिहाज़ा रोज़ेदार खे बा अख़लाक़ थियणु घुरिजे ऐं इमाम मासूमीन अलैहिस्सलाम जेको अदब सेखारिया उन अदब जे तहत पंहिंजे रोज़े खे गुज़ारणु खपे। वस्सलामु अलैकुम।